नाज़रीन हेडलाइन से वॾी ते अहम ख़बर शेयर करे रहिया आहियूं। पीर जो ॻोठ वासी नौजवान जो कराची में कमरे में लाश हथायो आहे। पीर जो ॻोठ वेझो फतह अली चांडियो वासी नौजवान फयाज़ अली चांडियो जो रेस कोर्स वारे इलाइक़े में घर जे कमरे में लाश मिलियो। नौजवान फयाज़ अली चांडियो काफ़ी सालन खां नशो वापराईंदो हो। इलाइक़े वासियुनि जो इहो चवणु आहे। अहम ख़बर आहे, मां सां शेयर करे रहिया आहियूं। पीर जो ॻोठ वासी नौजवान जो कराची में कमरे में लाश हथायो आहे। पीर जो ॻोठ वेझो ॻोठ फतह अली चांडियो वासी नौजवान फयाज़ अली चांडियो जो रेस कोर्स वारे इलाइक़े में घर में लाश हथायो आहे। तफसील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूद आहे पीर जो ॻोठ में आवाज़ न्यूज़ से रिपोर्टर अब्दुल रज़ाक। जी अब्दुल रज़ाक, छा तफसील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, पीर ॻोठ वेझो ॻोठ फतह अली चांडियो वासी 25 साल नौजवान फयाज़ अली चांडियो जो कराची जे रेस कोर्स वारे इलाइक़े में कमरे में लाश हथायो आहे। जॾहिं अहिड़ो इतला नौजवान जे वारसनि खे ॾिनो वियो आहे, जंहिं बाद नौजवान जे वारसनि में पूरा मतलब उन सिलसिले में नौजवान फयाज़ अली चांडियो जे वारसनि ॿुधायो त कराची में फोन आयो आहे त नौजवान फयाज़ अली चांडियो जो कमरे में लाश हथायो आहे। इतला ते नौजवान जा वारस लाश वसूल करण लाइ कराची तरफ़ रवाना थी वञनि, जॾहिं इलाइक़े में चयो पियो त नौजवान फयाज़ अली चांडियो नशो वापराईंदो। जी ठीक है अब्दुल रज़ाक, वॾी महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।